जी नाज़रीन, थरकोल ब्लॉक 1 ते हुई तो आम तौर पर शिकायतूं जाम जेकासे असांखे ॿुधण में अचनि थियूं त उते जेके पौरत जेके मक़ामी आहिनि उन्हनि सां इंतिहाई घणियूं नाइंसाफ़ियूं कयूं पियूं वञनि। हिन वक़्तु थरकोल ब्लॉक में इहो इंकशाफ थियो आहे त वॾे तइदाद में उते जेके थरवासी आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि ऐं उन्हनि खे उते रिहाइश जे हवाले सां का फैसिलिटी न आहे, पाणी जो को बंदोबस्तु न आहे, वाशरूम उते बहितर नमूने ठहियल न आहिनि ऐं मच्छरनि जे आज़ार सबबु जेकासे मलेरिया जहिड़ियुनि बीमारियुनि में हिन वक़्तु मुब्तला आहिनि। पर बीमार थियण बैदि बि उन्हनि जेका हितां कमु कंदड़ मुलाज़िम आहिनि उन्हनि खे मोकल ते नथो छॾियो वञे। हीअ मुलाज़िम आहे, असां हिन वक़्तु इस्लाम कोट जी अस्पताल में मौजूदु आहियूं। कल्ह जेका इशू थियो हुयो पमन भील ॻोठ बामणीअ भील जो रहवासी आहे, उहो तमामु जेका सीरियस बीमार थी वियो, हुनजे बावजूदि उतां जी इंतज़ामिया खे न गाॾी ॾिनी न का फैसिलिटी ॾिनी। हीअ पंहिंजी मदद पाण तहत जेका से ॻोठ आयो, उनखां पोइ अवामी आवाज़ में जेका कल्ह ख़बर लॻी आहे उनजो CM सिंध सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो आहे ऐं DC थरपारकर खे हिदायत कई आहे त उहो जेका से जांच करे इंक्वायरी करे रिपोर्ट ॾे। राति असिस्टेंट कमिश्नर डॉक्टरनि जी टीम वठी ॻोठ बामणियूं भील पहुतो ऐं हीअ जेका से बीमार जेका नौजवान आहे उनखे अॼु जेका शिफ्ट कयो आहे इस्लाम कोट जी अस्पताल में। हिन वक़्तु जेका से हू ज़ेर इलाज आहे। हिन नौजवान ऐं डॉक्टर ऐं जेका हिन जा रहवासी जेके आहिनि वारस आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा था चवनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। केरु कोन छॾी वियो ऐं उतां रिड़ी आयो, बस हुई, उन बस में ₹50 किराए जा ॾिना, सलाम कोट में लथो, पोइ उते इलाज कराई हेॾां घर आयो। कम जी ज़िमेवारी वठो, जेको माण्हू कमु करे थो हू मरी वञे त हुनजी ज़िमेवारी हू था चवनि कोन त असांजी ज़िमेवारी का न आहे, सेफ्टी आहे कोन, धकु लॻे त हुनजी ज़िमेवारी का न आहे। हुते सेफ्टी तव्हां कोशिशि कयो, सेफ्टी लॻायो, जीअं 2 ब्लॉक ते कीअं आई सेफ्टी लॻायो जीअं माण्हू जो मुताफ़िलो पूरो थिए। ग़रीब आहिनि माण्हू जेको मज़ूरी लाइ वेठा आहिनि उनजो मुतालफ़ो पूरो थिए। हिकु ॼाणो कूड़ करे त ॿिए सॼी ख़ल्क़ त भला मीडिया वारा ऐं पुलिस गॾो गॾु वञे, जेके बि अवाम जेको कंपनी में अंदरि वेठी आहे न उनखे पुछा करियो त छा तव्हां सां सराह, त हू पंहिंजो पाण सभु ख़ल्क़त ॿुधाईंदी छा मसइलो आहे, पोइ हुन ते कार्रवाई जेको करियो। आवाज़ वारनि जो थोरा तो आहियां त जेको एॾी कोशिशि कयो उनजो महिरबानियूं लख थोरा। गेट पास मिले कोन थो ग़रीबनि सां, इहो ज़ुल्म आहे। तंहिंजे लाइ सिंध गवर्नमेंट जो CM आहे उन असांजे लाइ मदद करी ग़रीबनि जे लाइ वॾो एहसासु करियो आहे। इहो छोकिरो मुंहिंजो ॻोठ जो आहे, हीउ तक़रीबन 10-15-20 ॾींहंनि खां हीउ जेको बीमार हुयो। हिन जी उते जेको थरकोल ब्लॉक 1 ते का इंतिज़ाम हिन खे जेको को सहूलियत कोन ॾिनी। त हुते जेका बि असांजा थरपारकर जा वर्करनि कमु कनि था उन्हनि जी जेका हालत आहे, जेका उते कमु कनि था उहो ॿुधाइनि था त असांखे का फैसिलिटी न आहे, का लाइमल उते जेको इंतिज़ाम न आहे। ऐं हुते जेको ठेकेदारी निज़ाम आहे जेको हू ठेकेदार जेको आहिनि उहो ॿाहिरि जा आहिनि, तक़रीबन अपर सिंध जा हुजनि, पंजाब जा हुजनि, उहो पंहिंजो माना पैसा जोड़ी रहिया आहिनि। ऐं असांजे ग़रीब मिसकिन माण्हुनि ते जेको हू कमु वठी हुननि खे ओवर टाइम उन्हनि जा पाण खाइनि था, हड़प कनि था ऐं उहा जेको चाइनीज़ खां ट्रांसलेशन कनि था उहो पंहिंजा माण्हू सम्झ में अचे कोन थी। हुन में जेको वॾो रोल कंदा आहिनि अवामी आवाज़ TV ग्रुप जा जेको हिन जो सार लधी ऐं हिन जी जेका हिन जे लाइ जेको कोशिशि करे पियो, हिन जा वॾा महिरबानी लख थोरा। राति असां विया हुआसीं एज़ पर डायरेक्शन बाय असिस्टेंट कमिश्नर साहब। असां राति हिन जी जीअं ख़बर पई त विज़िट कई उते राति जो 9 बजे बामणियूं भील त हिनखे चेक कयो, हुन महिल टेम्परेचर 100 हो ऐं ब्लड प्रेशर हिन जो 140/90 हो। थोरो डिस्चार्ज जेको ऐं हिन जी कंप्लेन जेको इहो आहे एपिगैस्ट्रिक पेन जी कंप्लेन हुई ऐं तंहिंखां पोइ असां हिनखे ॾिसी चेक करे आयासीं। हिनखे एडवाइस कई त अॼु तव्हां हिते अचो, सो एम्बुलेंस हिनखे मोकिली ऐं हींअर बि हिनखे मोशन वग़ैरह आहिनि, कुझु बुखार आहे त हुनजे लाइ हिनखे एडमिट ते अस्पताल में कयो आहे। जी नाज़रीन, इस्लाम कोट जी जेका अस्पताल आहे उनमें बिस्तरे ते पियल थरकोल ब्लॉक 1 जो ही पौरत जेका मज़दूर आहे पमन भील, उनजी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उनजे वाल जो तव्हां मौक़िफ़ ॿुधो, उनजो जेका से ब्रादर मौजूदु आहे उनजो बि तव्हां मौक़िफ़ ॿुधो ऐं डॉक्टर हिते मौजूदु हुयो, उन सां बि असां ॻाल्हि ॿोल कई आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त थरकोल ब्लॉक 1 ते हितां जा जेके मक़ामी मज़दूर आहिनि उन्हनि सां नाइंसाफ़ियुनि जी हद थी वई आहे। उन्हनि खे इंसान करे तस्लीम न पियो कयो वञे ऐं ॿुधायो वञे पियो त जानवरनि जहिड़ो उते सलूक कयो पियो वञे। CM सिंध खे घुरिजे त मुकमल तौर ते इंक्वायरी करे, मीडिया जी टीम बि चवनि था ॻोठाणा आहिनि त उहो मीडिया जी टीम तां अंदरि मोकिले, उते जा रहवासी आहिनि उन्हनि खां पुछो वञे त हू चवनि था उन तहत इंक्वायरी करे ऐं मुलवस जेके धुरियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।